पहिरीं त तव्हांखे मुबारकबाद हुजे इसाक समेजो साहब त तव्हां सिंधी ॿोलीअ मुतलिक़ 2 ॾींहंनि जी हीअ कॉन्फ्रेंस कराई। पर तव्हांखे शायदि इहो अंदाज़ो न हूंदो त तमामु संजीदा मौज़ूआत खे ॿुधण जे लाइ माहौल बि उहो ई हूंदो आहे। असांजा हिते नौजवान आहिनि, वीचारा ॾुखायल, तंग आयल, ऐं उन्हनि खे हिकिड़ो अहिड़ो मौक़ो खपे जिते हू पंहिंजे जज़्बात जो इज़हार करे सघनि। पर उन जे लाइ हिननि जो इम्तिहान त वधीक अञा शुरू थींदो, असांजो इम्तिहान वधीक आहे। चवण जो मतिलबु इहो आहे त जॾहिं ॿोलीअ जी ॻाल्हि थी थिए असां इलाही जज़्बाती था थियूं ऐं नारनि खां सवाइ असां वटि ॾियण लाइ ॿियो कुझु बि कोन्हे। लॻायो तव्हां नारा, पर उन सां जेकॾहिं को मसइलो हल थी सघे थो त पोइ तव्हां हल कयो। हिते असांजो ख़ैरु आहे, असांखे ॻाल्हाइण लाइ घणा ई प्लेटफॉर्म्स आहिनि। तव्हांखे मौक़ो कोन मिलंदो त तव्हां अहिड़नि मोतबर माण्हुनि खे ॿीहर ॿुधी सघो। इन्हीअ करे फ़हमीदा हुसैन जी जेतिरी हिते तख़लीक़ आहे ऐं उन खां अलावा हुन जेतिरी इन ते तहक़ीक़ कई आहे, उन जो मटु तव्हांखे हिते इन हॉल में त कोन मिलंदो। डॉक्टर सुलेमान शेख जहिड़े नमूने सां तव्हांखे इज़हार जी क़ुवत ॾिनी आहे, तव्हांखे सोसाइटीज़ ठाहिण जी हिकिड़ी तरकीब ॿुधाई आहे, उन खां पोइ तव्हां उते माठ थी चुका आहियो। अॻिते असांखे का शइ नज़र नथी अचे। अॼोको ही मौज़ू जेको आहे, जेको तव्हां ॿुधायो जामी साहब, त ॿोलीअ जे सिलसिले में संजीदा कोशिशूं कोन वरितियूं वयूं। जॾहिं बि क़ौमी असेंबलीअ में बिल पेश थियो पोएं दफ़े, मावरी मेमण हुई उते, त उन सॼे बिल खे उन जी शिकिल ई मटाए छॾी। बजाए 4 ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली करार ॾियण जे उन 10 ॿोलियूं साम्हूं रखियूं। चवण जो मतिलबु इहो आहे त हिकिड़ी कंटिन्यूअस मुसलसिल हिकिड़ी जिदोजहद आहे जेका पाण खे करणी आहे ऐं कंदासीं इन्हनि शयुनि में त नसुल पंहिंजो वक़्तु गुज़ारे वेंदा आहिनि। असां पंहिंजो रोल प्ले कंदासीं ऐं जेके ही नौजवान वेठा आहिनि उहे पंहिंजो शौक़ु पूरो कनि। मां आख़िर में इहो चवंदसि त तव्हां पंहिंजो पाण खां शुरू कयो, पंहिंजे घरनि में झाती पायो। तव्हांजे घरनि में छा थो ॻाल्हायो वञे? तव्हांजा ॿार जेके अंग्रेज़ी स्कूलनि में पढ़नि था उहे उतां इहो सिखी था अचनि ऐं उनजे माउ पीउ खे सराहियो थो वञे त पंहिंजे ॿारनि सां घर में तव्हां या अंग्रेज़ी ॻाल्हायो या उर्दू ॻाल्हायो ऐं तव्हां ख़ुशीअ सां था चओ जी बिल्कुलु हम उर्दू में बात करेंगे, कयो बात उर्दूअ में। ॻाल्हि इहा आहे त जॾहिं तव्हांखे पंहिंजी ॿोलीअ जी पाण ई इज़त करणु कोन थी अचे त तव्हां तवको न कयो त ॿियो कोई माण्हू तव्हांजी इज़त कंदो। तव्हांखे 2 ॾींहंनि जे अंदरि सिंधी ॿोलीअ मुतलिक़ जेके बि मालूमात ॾिनी वई, टेक्निकल शयूं ॿुधायूं वयूं, उहे तहक़ीक़ जोगियूं आहिनि। अञा उन्हनि ते मज़ीद तहक़ीक़ थींदी। मां तव्हांखे रुॻो 1-2 शयूं थी ॾियां, महिरबानी करे उहो पाण ते अप्लाई कयो ऐं कयो। जॾहिं तव्हां ट्रेन में सफ़र था कयो ऐं स्टेशनूं ॾिसो था उन्हनि जा नाला लिखियल आहिनि त तव्हांखे ख़बर पवंदी त असुलु नालो छा आहे ऐं लिखियलु छा आहे। तव्हांजे दिलि खे कोई बि झोॿो कोन थो अचे। महिरबानी करे हिकिड़ो कमु कयो, जॾहिं सफ़र कयो, चाहे तव्हां रस्तनि ते वञो था, हाईवेज़ ते वञो था, नाला लिखियल आहिनि त ॾिसो सेवण कीअं लिखियल आहे। तव्हां ॾिसो त तव्हांजा इहे ॻोठनि जा नाला लिखियल कीअं आहिनि। जेकॾहिं तव्हांखे नाला ग़लति मिलनि, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे ॿुधायो, उहे टेकअप कनि विथ नेशनल हाईवे अथॉरिटी ऐं पाकिस्तान रेलवेज़ सां त असांजे ॻोठनि जा शहरनि जा नाला हीअं लिखियो। ॿी ॻाल्हि तव्हां पंहिंजे ॻोठनि ॾे वञो, तव्हांखे हिकु दुकान जो जेको नज़र ईंदो नालो उर्दूअ में लिखियल आहे, तव्हांखे का तकलीफ़ कोन थी थिए। पेप्सी वारो जेकॾहिं चाहे थो त हुनजी पेप्सी विकामजे त उनखे दुकान वारो छो नथो चए त मूंखे इहो सिंधीअ में बोर्ड ठाहे ॾियो? छो नथो थी सघे? वञो, वञी पंहिंजे ॻोठनि जो सैर कयो। नारेबाज़ी तव्हांजो हक़ु पोइ थींदो जॾहिं तव्हां पंहिंजो रोल प्ले कयो।
जेकॾहिं तव्हां पंहिंजो रोल नथा प्ले कयो, तव्हांखे कोई हक़ नाहे त तव्हां कंहिं ते तनक़ीद कयो, कंहिंजो मज़ाक उॾायो, तव्हां पंहिंजे वॾनि जी ॻाल्हियूं न ॿुधो, तव्हांखे शाबस आहे। इहो तव्हां करे था सघो। इहो साॻियो ई हशर सुभाणे तव्हां सां तव्हांजो ईंदड़ नसुल कंदो ऐं पोइ तव्हां जवाबु ॾींदो।